दोस्तों अॼु शमन अली जो एल्बम नंबर 25 है, तमाम बेहतरीन 1999 जो फर्स्ट एल्बम। हिन में केॾो ज़बरदस्त कलाम आयो। अहिड़ो प्यार थी मूंखे ॾिनो, अहिड़ो प्यार थी सॼी ज़िंदगी कुर्बान थियां, अहिड़ो प्यार थी मूंखे ॾिनो। दोस्तन जो बेहद शुक्रगुज़ार आहियां। कमेंट्स कयो था, कमेंट्स जा तव्हांखे जवाब भी मिलन था। हाणे कुछ कमेंट्स आहिनि उहे शामिल भी कयूं। दोस्तन के इंतज़ार हूंदो, उनके कुछ जवाब भी ॾियूं। शहबान सोलंकी साहब लिखियो आहे त फिल्म 1999 जो जा माना ही कलाम आहिनि जेके उस्ताद कॉपी कया आहिनि, मतलब कॉपी गाया आहिनि। ईअं ना है एडवांस जेको हूंदो आहे न, एडवांस जो कमु आहे इहो सॼो। तव्हां ॿिन्ही कमेंट्स में लिखियो आहे त 99 जो एल्बम आहे इहो। ये कलाम जेके आहिनि उहे भी 99 जा आहिनि। ईअं ना है, असल में हे माना कुछ ॾींहंनि में ही माना साल फिरण वारो हूंदो आहे न, त हो माना अॻियों साल लिखी छॾींदा आहिनि। इहो सॼो चक्कर इहो हूंदो आहे। पर हीउ एल्बम जेको आहे न, इहो 99 जो आहे। 24 एल्बम जेको तव्हांखे मां ॿुधायो न, 24 जो मतलब त आख़िरी महीने जी कुछ आख़िरी तारीख़ुनि में आयल आहे। अञा कुछ ॿिया कमेंट्स आहिनि उहे भी शामिल कयूं। हाणे हिन कमेंट्स में शहबान लिखियो आहे त इंडिया वारा भला कॉपी कंदा या शमन अली जा सॉन्ग। ईअं ना आहिनि आहे, कुछ तारीख़ुनि जो मसलो हूंदो आहे। न त इहो एल्बम जेको आहे न 24 इहो 98 जो ई आहे। कुछ तारीख़ुनि जो मसलो आहे हेठि मथे। फर्स्ट आख़िरी तारीख़ूं जेके हूंदियूं आहिनि न, उन्हनि में एल्बम अची वेंदो आहे न। ऐं फिल्म भी ईअं ई हूंदी आहे, त फिल्म वारा कॾहिं वरी पोइ अॻिते पोइते लिखी छॾींदा आहिनि। ऐं हुननि 99 लिखी छॾियो हूंदो। ऐं उन खां पोइ हिकु दोस्त आसिफ़ अली शाह, वॾी महिरबानी वाह, उन लिखियो आहे त हकीम भाई एल्बम पर डेट लिखा हुआ है 1999। 1999 नहीं है भाई। बहरहाल आपको ये जो गलत फहमी है ना, ये हमने दूर करने के लिए ये कमेंट शामिल किए हैं। अञा हिकिड़े दोस्त जी कमेंट्स रहियल आहे, उहा शामिल कयूं। पोइ एल्बम जा गाना ॿुधायूं था कहिड़ा आहिनि कहिड़ा न आहिनि। नादर अली, वॾी महिरबानी भाउ, नाइस एल्बम 24 ॿ जगह कमेंट्स कई आहे तव्हां, वॾी महिरबानी लख थोरा। हेठां ॿियो नवीद अहमद आहे दोस्त आहे, उन एल्बम 13 लिखियो आहे। जीरा ज़रूरु रखंदासीं 13 भी। हाणे एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधायूं। सिलेक्शनकार वहीद हिकिड़ो। एल्बम जो टाइटल तो लाइ केॾो आहियां मारनो, पुछ अखड़ियुनि खां तूं मुंहिंजे लुड़कनि खां तूं। पहिरियों कलाम आहे मां हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़ी, हल त हलूं। उन खां पोइ आहे कलाम तो लाइ केॾो मां आहियां रोनो, पुछ अखड़ियुनि खां तूं मुंहिंजे लुड़कनि खां तूं। उन खां पोइ आहे ख़ूबसूरत अॼु शराबी शाम आहे, वॾो मशहूरु कलाम आहे इहो भी। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम आहे, छा ॾसियां मां छो थो रोवां, निंड छो मुंहिंजी फिटल आहे, छा कयां कंहिंसां दिलि अटकियल आहे। हीअ भी VIP कलाम आहे, ज़बरदस्त। ऐं उन खां पोइ कलाम आहे मुख़्तियार शाह जो कलाम आहे, रोई रोई नेणनि हार न राहूं, ॾींहुं सॼो इंतज़ार में, ज़बरदस्त कलाम आहे। उन खां पोइ आहे कलाम वहीद हिकिड़े जो, अहिड़ो प्यार थी मूंखे ॾिनो, अहिड़ो प्यार थी। उन खां पोइ आहे सैयद सिराज शाह जो कलाम आहे, संग दिल संग दिल संग दिल हो ॾे दिल ॾे दिल। इहो इंडियन धुन ते आहे। ऐं उन खां पोइ आहे हाकिम अली जो कलाम आहे, कहिड़ो लोक खां लिकायूं, कहिड़ो लोक खां लिकायूं, निर्वार हूं बीठा हूं, लिकी लुड़क छो वहायूं।
उन खां पोइ आहे कलाम, मूंसां प्यार बि पाण कयो तो, इक़रार बि पाण कयो तो, हाणे छो जुदाई जूं थो करी यार ॻाल्हियूं। उन खां पोइ आहे आख़िरी कलाम आहे, मुंहिंजी मजबूरियुनि ॾे कोन ॾिसी थो, ॾेई दिलि तूं खसी थो, थोरी थोरी ॻाल्हियुनि ते रुसी थो। ऐं दोस्तो जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु करे छॾींदा, दोस्तनि ताईं शेयर कंदा त जीअं जेके दोस्त ॻोल्हनि था कलाम उन्हनि खे ॻोल्हण में आसानी थी वञे। उन्हनि दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा ऐं तव्हां दोस्तनि जो साथ खपे त आउं इंशाअल्लाह कामयाबु थी वेंदुसि।